उन जुरे जे नफिल नमाज पढ़ी करे रब को दुआ घुरी। वो नंढड़ो ॿार जेको माईअ जे हंज में हुयो उन वक्त में पंहिंजे मासूम ज़ुबान सां गवाही ॾिनई, मां फलाणे धनार जो पुटु आहियां, मुंहिंजी अम्मा जो उन सां ग़लति तालुक़ हो, जीअं जुरेज जो अबो पाक अम्मा पाक ईअं बुज़ुर्ग भी पाक। हदीस में अचे तो पोइ रोए भी पियो त खिले भी पियो। माण्हुनि पुछा कयोसि रो छाजे करे था? चई रोहां इन जे करे थो जो लखनि जी इज़त लमे में वई हली। मोहम्मद बख्श मक्सी जे ॻोठ जा मुसलमानो इज़त ठहंदी देर सां अथव पर वेंदी जल्दी अथव। रब खां दुआ घुरंदा कयो या अल्लाह जेका इज़त तो ॾिनी आहे शलाया मरा घड़ी ताईं दाइम ऐं क़ाइम रख। या अल्लाह आख़िरत जे ॾींहुं में असांखे ख्वारी खां बचा जा, जेसि ताईं जन्नत में न पहुचूं तेसि ताईं असांजी इज़त जी पारत। खिला इन जे करे थो जो अम्मा रुगो एतिरी बददुआ कई त वञी बदकार औरत जे मुंहुं पवंदे शुक्र थो कयां मुंहिंजो ईमान त बचो, आख़िरत मुंहिंजी बची। जेकर अम्मा अहिड़ी बददुआ करे मुंहिंजी दुनिया आख़िरत ईमान हलियो वञे हा त मुंहिंखे अम्मा जी बददुआ खां केरु बचाया। अबे अम्मा जी दुआ आबादी अथव, बददुआ बर्बादी अथव। किताबनि में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, मौलाना तारिक जमील भी बयान कयो आहे। ॿ भाइर हुया, हिकिड़ो नंढो ॿियो वॾो। उन नंढे भाउ वॾे भाउ खे चयो त बाबे वारी मिल्कियत वञी तूं खण पर बाबो ॾे मूंखे। वॾे भाउ चयो यार तो जहिड़ा बेवकूफ़ भाइर शला अलाह कंहिंखे ॾियारे, खण वञी इहो कुराड़ो। नंढे भाउ वञी अबे खे भाकुर पातो, वॾे भाउ वञी पीउ जी ज़मीन ते कब्ज़ो कयो। उन नंढे भाउ राति खे 3 साके, हिकिड़ो हिसो निंड कंदो, हिकिड़ो हिसो इबादत कंदो, हिकिड़ो हिसो कुराड़े अबे जी ख़िदमत कंदो। करमल अबे जे मथन नो बीठो आ पियो थो मथे के ज़ोर ॾे। करमल ॾिस त बाबे जे पेरनि नो बीठो आ पियो थो पेरनि खे ज़ोर ॾे। करमल ॾिस त अबे जा लटड़ा पियो थो धोए। करमल ॾिस त सर्दी में गरम पाणी करे पियो थो पंहिंजे बाबे खे वेंजारे। करमल ॾिस त कुल्हे ते खणी पियो थो बाबे जा इलाज कराए। एडी तपी जी खिदमत कई जो जागंदे तपी दुआ पियो करेस, पर निंड में भी चेस पियो पुट तुंहिंजा 2 जहान भला हूंदे। पछाड़ी में अबो वफ़ात करे वियो, का शइ न बचस। घरवारी चसका भाॼी त वठी आ, हिकिड़ो रुपयो हुयुसि मार्केट मां मच्छी वरितई, माईअ खे ॾिनई, माईअ जो मच्छीअ खे चीरियो त हुन में 3 मोती पिया। हिकिड़ो मोती खणी आयो बाज़ार में, पुछा कई हिन जी छा क़ीमत आहे? सोनारनि चयो 10 खच्चर तोखे सोन जा मिलनि, तॾहिं बि मोती अञा क़ीमती आहे। उलमा फरमाइनि था या मोतीअ जी क़ीमत कान हुई, या कुराड़े अबे जे दुआ जी क़ीमत हुई। कुरान मजीद में सूरत बकरा में रब वाक़ियो बयान फरमायो है। कोई नौजवान हुयो, वो भी अम्मा जो खिदमतगार, रात के 3 साके हुई। हिकिड़ो हिस्सो निंड कंदो, हिकिड़ो हिस्सो इबादत कंदो, हिकिड़ो हिस्सो पंहिंजे कुराड़ी अम्मा जी खिदमत कंदो हो। उनखे हिकिड़ी ढगी बनी इसराइल में हिकिड़ो क़त्ल थी पियो, भाटे चाचे खे मारे। चाचे वटि मिल्कियत ही जाम, औलाद उनखे हुयो कोन, वारिस हो भाटियो। सिंधी में चवंदा आहिनि जंहिंजे मरण जो इंतज़ार हूंदो आहे त वरी उहो मरंदो बि कोन्हे। भाटियो बेईमान थी पियो त चाचो मरंदो कोन्हे, या मिल्कियत कीअं फबायां।
सो रात जो पंहिंजे चाचे खे मारे। सुबुह जो रामबाट पियो करे त मुंहिंजो चाचो कोन हो, मुंहिंजो बाबो हो, मूंसां ज़ुल्म थी वियो, पार पियो कढे। वइज़ क़तलतुम नफ़्सन फ़द्दारतुम फ़ीहा वल्लाहु मुख़रिजुम मा कुंतुम तक्तुमून। अल्लाह से फरमायो ओ ज़मानो याद कयो जो हिकिड़ो माण्हू तव्हां मारियो, कातिल जो पतो कोन पियो पए, झगड़ो पिया कयो त कातिल केरु आहे। मूसा अलैहिस्सलाम वटि आया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयूंसीं हमरा मरी पियो आहे, कातिल जो पतो पए ई कोन थो, रब खां दुआ घुरो त कातिल ज़ाहिर थी। मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह से फरमायो इन्नल्लाह यामुरुकुम अन तज़बहू बकरा। अल्लाह ताला तव्हांखे हुकुम थो करे त ढगी ज़िबे कयो। क़ालू अतत्तखिज़ुना हुज़वा। मूसा अलैहिस्सलाम खे चयोसीं असां सां भोग न कर, मज़ाक न कर। असां था चऊं त कातिल ॻोल्हे ॾे, तूं थो चईं त ढगी ज़िबे कयो। भोग त कोन थो करे, मज़ाक त कोन थो करे। मूसा अलैहिस्सलाम फरमायो क़ाल अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन। मां रब जी पनाह थो वठां जो मां जाहिल बणिजी वञा। भोग मज़ाक मस्करी इहो त जाहिलनि जो कमु आहे, नबूवत ऐं रिसालत जो कमु न आहे त भोग करे मज़ाक करे। नबीअ जो बि कमु न आहे, नबी जे वारिसनि आलिमनि जो बि कमु न आहे त भोग कर मज़ाक या मस्करी कर। ख़ुसूसन हीअ स्टेज हिते भोग न करे, मज़ाक न। फलयज़हकू कलीलन वलयबकू कसीरा। रब फरमायो खिलो थोरो रो घणो, खिलो थोरो रो घणो। हिते जेकॾहिं हिकिड़ो गोड़ो अखियुनि मां पाणीअ जो वही आयो, इंशाअल्लाह रब परची वेंदो। पर मरण खां बाद अखियुनि मां पाणी ख़त्म थी वञे, रत ऐं खून जा वाह शुरू थी वञनि, अल्लाह कोन परचंदो। अल्लाह खे परचाइण जो ही वक़्तु अथव। अकेलाइप में रोंदा कयो, माण्हुनि जे आॾो न रो। जेको माण्हुनि जे आॾो रोए थो सम्झो त इहो कूड़ो आहे। तव्हांखे ख़बर आहे मायूं माठ वेठी हूंदियूं आहिनि, ओच तो ॿी का माई कुराड़ी आई ताज़ीअ जे लाइ त सभु रामबाट कंदियूं हुनखे ॾिसी। इहे असांजा शीअनि जा ज़ाकिर, इहे माण्हुनि जे आॾो रोंदा आहिनि, इहो सचो रोंदा, इहो कूड़ो आहे। माण्हुनि जा आॾो वजाऊ अबाहुम इशाअन यबकून। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा ॿाहिर यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलाए, वरी उन जे कमीस खे कूड़ी रत हणी, उहा कमीस पंहिंजे मुंहं ते रखी करे क़ुरान थो फरमाए रात जे वक़्त में रोंदा आया, दाऊं कंदा आया, या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक। अब्बा हाय ज़ुल्म थियो, हाय कहर थियो, हाय हुसैन, हाय हुसैन, असां रांदि पिया खेॾूं। यूसुफ खे पंहिंजे सामान वटि विहारियोसीं, बगड़ जो आयो त यूसुफ खे खाई वियो। यूसुफ बगड़ एॾो होशियार हुयो जो सॼो यूसुफ खे खाई वियो, पर पहिराण खे घाह बि न आई। मां तव्हां खां पुछां थो, इहे जेके रोंदा आया हज़रत यूसुफ जा ॿार, इहे सचो प्यारनि या कूड़ो कूड़ो प्यारो? ही असां वारा यार बि रात जे वक़्त में मोटंदा आहिनि। हज़रत हुसैन साईं वारो घोड़ो
हजरत हुसैन साईं वारी दस्तार, हजरत हुसैन साईं वारो पटको, हजरत हुसैन साईं वारा लटका। ही भी सागो उन्हनि कूड़नि वांगुरु रात जो रंदा ईंदा, है हुसैन है हुसैन है हुसैन। जियां हुननि ज़ुल्म कयो हिननि भी सागो ज़ुल्म कयो आ। जियां हू कूड़ो पिया रोन त ही भी कूड़ो पिया रोन। सही तो चवां या ग़लति? सच्चो रोनो हुआ जेको पंहिंजे मुंहं सां रो, अकेला माण्हुनि जा ॾो न रोंदा कयो, मुंहुं बुछड़ो न कंदा। असांजे बुज़ुर्गनि जी तकलीफ़ तव्हां ॿुधंदव, कॾहिं कॾहिं रोअण अची वेंदो आहे, पर ईअं ॿुट में पइजी वेंदा। आधी रात जो उथी करे वुज़ू करे 4 रकातूं नफ़िल नमाज़ पढ़ी मस्जिद जे कुंड में या पंहिंजे कमरे जे कुंड में उते मुसलो विछाए अल्लाह जूं नेमतूं भी याद कयो, वरी पंहिंजूं कमियूं कोताहियूं भी याद कयो त रब मूं ते केॾियूं नेमतूं कयूं आहिनि ऐं मां केॾी रब जी नाफ़रमानी कई आहे। इंशाअल्लाह उन वक़्त में अल्लाह जो ख़ौफ़ अची वियो। अखिर मां हिकिड़ो ॻोढ़ो पाणीअ जो वही आयो, सम्झजां त रब राज़ी थी वियो, रब परची वियो। बाक़ी माण्हुनि जे आॾो भली केॾो बि मुंहुं डूलो करी, भली अखिर मां पाणी वां इहो कूड़ो रोना, माण्हुनि जे आॾो न रो, अल्लाह जे आॾो रो, अकेला फलयज़हकू कलीलन वलयबकू कसीरा। कुरान तो फमा खिलो थोरो रो घणो। हिते अल्लाह जे ख़ौफ़ जे करे रोनासीं, पोइ अॻिते खिलाई खिलाई। मां त आलमनि खे चवंदो आहियां, मुबलिगनि खे, त ही जेके वैज़ ॿुधनि था इन्हनि खे बि घटि न सम्झो। के चवंदा आहिनि दुरूद पढ़ो, वरी चवंदा आहिनि जन दुरूद पढ़ियो आहे उहे वेझा अचनि, जन दुरूद न पढ़ियो आहे भली वेठा हुजनि। ईअं न चओ, माना तव्हांजी बदगुमानी आहे उन्हनि में त उन्हनि दुरूद न पढ़ियो। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त वाइज़ी मुबल्लिग जेसिताईं ॿुधण वारनि खे पाण खां भलो न सम्झंदो तेसिताईं वाइज़ जो असरु न थींदो। ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, तव्हां 1000 दफ़ा असांखां भला हो। असां गाॾियुनि ते आया आहियूं, शीशा बंदि करे गरम हीटर हलाए, तव्हां मोटरसाइकिलुनि ते सर्दीअ में सड़ंदा आया हो। असांजे लाइ कुर्सी रखी वई आहे, तव्हांखे पट ते वेहारियो वियो आहे। असांजे लाइ बाकरा गोश्त जुदा, बिरयानियूं जुदा, खीर जुदा, चांहियूं जुदा। तव्हांखे अलाए सुको भत बि मिलियो आहे, अलाए कोन मिलियो आहे। असां वाइज़ करे बसि कंदासीं त ओट मोट जो किरायो हाफ़िज़ गुलाम हैदर ॾींदो। तव्हां पंहिंजा किराया पंहिंजा भाड़ा बर्दाश्त करे आया आहियो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, तव्हां 1000 दफ़ा असांखां भला हो, पर इन नीयत सां ईंदा कयो त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, ॿुधी करे अमल कंदासीं। इन नीयत सां ईंदा कयो त गुनाह बख़्शराईंदासीं, छो त हिननि मजलिसनि में गुनाह बख़्शणा। इन नीयत सां ईंदा कयो त गुनाह बख़्शराया चऊं, बाक़ी इन नीयत सां न ईंदा कयो त मुला चवनि ज्यादा पोइ सवाब कोन। इन मजलिस के फरिश्ता घेरो करे था बीहनि, हदीस में अचे थो। पोइ हिकिड़ो फरिश्तो रब खे चए थो, अलाह असांखे पतो त आहे, पर अलाह ताला पंहिंजो रहम थो ज़ाहिर करे। रब खे अर्ज़ कए थो, या अल्लाह हिकिड़े मुस्लमान जो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, असुल हुन जो कमु हुयो ॿिए अमरा में, उहो विच मजलिस में वेठो हो। हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां, पोइ हुन जे करे मजबूर थी करे वेही रहियो। क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन होसि, इन जो छा थींदो? रफ़मतुहुम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम। हीअ मजलिसी माण्हू एॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी आहे। ही मामूली मजलिसूं आहिनि जा। भोग न कजे, मजाक न कजे। मूसा अलैहिस्सलाम के चयो असां भोग था कयो, मजाक। मूसा अलैहिस्सलाम फरमायो, नबी भोग कंदो आहे छा?
कालु दूलना रब्बक युबय्यिन लना माही केदे तो नहीं अदा कलंदा करे आंगिया सुटो आंगिया अच्छा दोस्ता असांजो ॿाहिरनि वारा हा रुगो पाबंदी कान्हे का मजबूरी हुजे त